न कंदुसि शादी मां न कंदुसि शादी तव्हांखे चवां थो न कंदुसि शादी हे ॻाल्हाए मुंहिंजे अबे सां न कंदो मुंहिंजो पुटु शादी। शादी में कहिड़ो फ़ाइदो आहे? शादी में ज़िंदगी बर्बाद आहे। मुंहिंजी ज़ाल 2 महीना पेकनि वई आहे। इहे 2 महीना मुंहिंजा सुकून सां गुज़रिया। हेॾे न भाउ हेॾे न ॿुधो वे न कंदुसि शादी। अरे हुयो केरु? अम्मा हुई। हलो काथे? अरे हलिया हलूं। यार एॾो भॼायो थी कंहिं सां विड़ान थी आहे छा? अरे पर मच्छी घिटी में खेड़ा था त खाई अचऊं। अदा ख़ैर था रोए तो पैसा चोरी थी आदि छा? अरे दा पैसा चोरी थी वञे तई बि न रोया हुन सां ज़ुल्म थी ओड़े। अरे पिणे मरियो थी छा? अरे पोइ मरी वञे बि ख़ैर पर असां सां ज़ुल्म थी वियो थी रे। थियो छा आहे? पबजी गेम बंद थी वई रे। बाबा मां छोकरी सां शादी करनी माई। अच्छा अच्छा पुट तू छा कंदो आ? चाचा मां टिकटॉक ते वीडियो ठाहींदो आहियां। यूट्यूब जो चैनल भी आहे। माशाअल्लाह मूंखे इहो रिश्तो क़बूल आहे पर तुंहिंजा घर वारा राज़ी थींदा? न थींदा चाचा। तव्हांजे घर में केरु केरु आहिनि? मुंहिंजी ज़ाल ऐं 4 ॿार आहिनि।